सूरह ज़मर रुकू नंबर 7। चओ त बेअक़लो, मूंखे हीउ ॾसींदा आहियो छा त अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंजी इबादत करियां ऐं ए पैगम्बर बेशक तो ॾांहुं वही कयो वियो ऐं जेकी तोखां अॻु ॿिया पैगम्बर हुआ तिन हर हिक ॾांहुं बि त जेकॾहिं अल्लाह सां को शरीक मुक़ररु कंदे त तुंहिंजा अमल ज़रूरु नास थींदा ऐं ज़रूरु छीए वारनि मां थींदे, न बल्कि रुॻो अल्लाह जी इबादत कर ऐं शुक्र करण वारनि मां हुज ऐं उन्हनि अल्लाह खे जीअं संदसि ॼाणण जो हक़ आहे तीअं न सुञातो ऐं क़यामत जे ॾींहुं सारी ज़मीन संदसि मुठ में हूंदी ऐं आसमान संदसि सॼे हथ में वेढ़ियल हूंदा। उहो पाक आहे उन्हीअ खां मथां आहे जेकी साणसि शरीक ठहिराईंदा आहिनि ऐं पहिरियों भेरो सूर में फूकियो वेंदो पोइ जेको बि आसमाननि में आहे ऐं जेको बि ज़मीन में आहे सो सभु को मरंदो, पर जंहिं लाइ अल्लाह घुरियो सो न। वरी उन में ॿियो भेरो फूकबो त उमालक खड़ा थी पिया ॾिसंदा ऐं ज़मीन पंहिंजे पालणहार जे नूर सां रोशन थींदी ऐं अमलनि जो किताब रखिबो ऐं पैगम्बरनि ऐं शाहिदनि खे आणिबो संदनि विच में हक़ सां निबेरो कबो ऐं उन्हनि ते ज़ुल्म न कबो। सभु कंहिं माण्हूअ जेकी कमायो तंहिंजो पूरो बदिलो खेसि ॾिबो ऐं जेकी कंदा आहिनि तंहिंखे अल्लाह चङो ॼाणंदड़ आहे।